काजी अहमद का ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। काजी अहमद वेझो ॻोठ शेर अली खोसो ते पुलिस जी चढ़ाई, वॾी मिक़दार में कचो शराब हथ कयो वियो आहे। 4 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस मूजिब DIG जे हुकुम ते मंशियात जे ख़ात्मे लाइ ॻोठ शेर अली खोसो में शराब जे अॾनि ते छापा हया विया। कार्रवाई दौरान 10,000 लीटर कचो शराब हथ करे 4 जवाबदारनि मलूक खोसो, शोबान खोसो, खान खोसो ऐं सद्दाम खोसो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि ते मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। काजी अहमद खां इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। काजी अहमद वेझो ॻोठ शेर अली खोसो में पुलिस चढ़ाई कई आहे। वॾी मिक़दार में कचो शराब हथ कयो वियो आहे। 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब DIG जे हुकुम ते मंशियात जे ख़ात्मे लाइ ॻोठ शेर अली खोसो में शराब जे अॾनि ते छापा हया विया। कार्रवाई दौरान 10,000 लीटर कचो शराब हथ करे 4 जवाबदारनि मलूक खोसो, शोबान खोसो, खान खोसो ऐं सद्दाम खोसो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि ते मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। काजी अहमद खां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। काजी अहमद वेझो ॻोठ शेर अली खोसो ते पुलिस चढ़ाई कई आहे। वॾी मिक़दार में कचो शराब हथ कयो वियो आहे। 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब DIG जे हुकुम ते मंशियात जे ख़ात्मे लाइ ॻोठ शेर अली खोसो में शराब जे अॾनि ते छापा हया विया। कार्रवाई दौरान 10,000 लीटर कचो शराब हथ कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार अली टावरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी हाँ जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो त काजी अहमद पुलिस जी वॾी कार्रवाई कई आहे, जिनमें वॾी मिक़दार में कचो शराब हथ करे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। काजी अहमद जो ॻोठ शेर अली खोसो ते काजी अहमद पुलिस जी 4 खां वधीक पुलिस मोबाइलनि में सवार एहलकारनि जी चढ़ाई, पुलिस वॾी मिक़दार में ड्रमनि में पियल कचो शराब ऐं 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब DIG ऐं SSP शहीद बेनज़ीर आबाद जे हुक्म ते मंशियात जे ख़ात्मे लाइ अॼु सुबुह सवेर ॻोठ शेर अली खोसो में शराब जे अॾनि ते कार्रवाई करे छापा हणी तक़रीबन 10,000 लीटर कचो शराब जा ड्रम हथ करे 4 जवाबदारनि मलूक खोसो, शोबान खोसो, खान खोसो, सदाम खोसो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल मथां मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। जी ज़ुल्फ़कार, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।